बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में म्यूनसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबब शहर जा अहम रोड रस्ता गंदे पानी जा तलाव बणिजी विया। कमज़ोर एडमिनिस्ट्रेशन सबब शहर जी सफ़ाई मुहाल बणिजी वई। अक्सर इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ियल, नालियूं उथलजी पयूं, रोड पानी सां भरिजी विया। हर पासे सख़्त बदबू पखिड़िजी वई। शहरी जुमा नमाज़ लाइ बि परेशान। पुलिस हेडक्वार्टर रोड, स्टेशन रोड, शहीद अल्लाह बख्श पार्क, जानी देरो नाको समेत केतिरा इलाइक़ा नालियुनि जे गंदे पानी में बुॾल। जोंगल में ॿारनि खां बंदूक छुटी वई, नीगर फौत, नींगरी ज़ख़्मी। ठुल जे इलाइक़े जोंगल में बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ धुरिया खान पहोड़ में ॿारड़ा घर अंदर बंदूक सां रांदि खेॾी रहिया हुआ त फायर थी वियो। नतीजे में 9 वरहनि जो मासूम नींगर इम्तियाज़ अली पहोड़ मथे में गोली लॻण सबब थॾे ते ई फौत थी वियो ऐं 10 वरहनि जी नींगरी रशीदान डूल ज़ख़्मी थी पई। पुलिस मूजिबि वाक़ियो इत्तफ़ाक़ी आहे। ठुल जी तारीख़ में हद दख़लनि ऐं कब्ज़नि ख़िलाफ़ सभ खां वॾो ऑपरेशन। पुराणे तारीख़ी बस स्टैंड ते वाक़े केतिराई दुकान ऐं मशहूर अल मासूमी होटल ड्राहे पट कया विया। शहरनि पारां समूरे शहर में सरकारी ऐं अवामी जायुनि तां कब्ज़ा ऐं हद दख़लियूं हटाइण जो मुतालबो। मुख़्तियारकार दीदार कंडराणी जी अॻवानी में पुराणे बस स्टैंड ते गैर क़ानूनी ठहियल केतिरनि ई दुकाननि ऐं शहर जे मशहूर होटल अल मासूमी खे पिणु क्रेन मशीन ज़रिए ड्राहे पट कयो वियो। इम्कानी झेड़े खे रोकण लाइ वॾी पुलिस नफ़री तलब। ऑपरेशन खे जाचण लाइ DC जैकबाबाद गज़नफर अली क़ादरी ठुल पहुतो। संदसि चवणु हो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि ठुल शहर में मौजूद सभिनी गैर क़ानूनी कब्ज़नि खे ड्राहे पट कयो वेंदो। खैरपुर जी फैज़ाबाद कॉलोनी मां 2 औरतुनि जा लाश हथ। इलाइक़े में धप पकड़जण बाद इलाइक़े वासियुनि पारां पुलिस खे इत्तला। ए सेक्शन पुलिस पहुची 2 औरतुनि जा लाश सरकारी तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कया। हथायल औरतुनि जी लाशनि जी सुञाणप लाड़काणे वासियुनि खैरा ऐं हनीफ़ा तौर थी। ॿुधायो पियो वञे त 2 औरतूं लाड़काणे खां लॾे आयूं हुयूं जेके ख़ैरात वठी गुज़र सफ़र कंदियूं हुयूं। पुलिस औरतुनि जे क़त्ल जे शक में 2 ॼणनि ज़ाकिर फुलफोटरो ऐं शफ़क़त उर्फ़ कालू फुलफोटरो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जन बाबति अहिड़ा चौबोल आहिनि त औरतुनि जो साणनि झेड़ो थियो हो। ठुल में जोंगल वासियुनि जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन रब नवाज़ पहोड़, अब्दुल फ़ताह पहोड़, हक नवाज़ पहोड़ ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां दाहींदे चयो आहे त असांखे पंहिंजे भाइरनि कूड़नि केसनि में गिरफ़्तार कराए 16 जरेब ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। भाइरनि इमामदीन ऐं ॿियनि पुलिस तोड़े इलाइक़े जे 62 माण्हुनि सां गॾिजी करे असां खां थाणे अंदरि ज़ोरी सहियूं करायूं। हुननि घुर कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। ठुल में 13 साल अॻु थियल मासूम फज़ीला सरकी जी बाज़ियाबी लाइ वारिसनि ऐं शहरियुनि जो एहतजाज। 13 साल अॻु 2007 में पीपल्स पार्टी जे MPA डॉक्टर सोहराब सरकी जे ॻोठ गड़ी हसन सरकी मां घर ॿाहिरां अगवा थियल मासूम न्याणी फज़ीला सरकी जी बाज़ियाबी लाइ वालिद अब्दुल रज़ाक सरकी, ॾाॾी हकीमा ख़ातून, अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। दोदापुर में मलगानी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 1 ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। दोदापुर वेझो ॻोठ अल्लाह रखियो मलगानी में मलगानी बिरादरी जी 2 धुरनि में फसल जे भेल तां झेड़ो थी पियो, जंहिंमें अल्लाह रखियो मलगानी ज़ख़्मी थी पियो। एडिशनल IG सिंध हैदराबाद रीजन डॉक्टर जमील अहमद दीवाली जे मौक़े ते डिगड़ी जे दौरे दौरान चयो आहे त अक़लियतनि जो तहफ़्फ़ुज़ असांजी ज़िम्मेवारी आहे। सिंध में अक़लियतनि खे मुकमल आज़ादी हासिल आहे। अक़लियतनि जे मज़हबी त्योहार दीवाली जे मौक़े ते बि सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। इन मौक़े ते DIG मीरपुर ख़ास ज़ुल्फ़िकार लाड़िक, SSP फैसल बशीर मेमन ऐं DSP डिगड़ी मीर आफ्ताब टालपुर पिणु मौजूदु हुआ। पटियारी में कच्चे जे ॿोॾि मुतासिरनि पारां सरकारी मदद न थियण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ अली नवाज़ खोसो ऐं सादिक खोसो जे रहवासियुनि संजर खोसो, रज़ाक खोसो, माकन खोसो, भूरो खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाणोकी ॿोॾि में असांजा घर ॿुॾी विया आहिनि। कच्चे मां अञा ताईं पाणी न लथो आहे, जंहिं सबब 2 महीननि खां खुले आसमान हेठि बंदि ते वेठल आहियूं, पर हिन महिल ताईं सरकार पारां मदद नाहे कई वई, जंहिं सबब सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। डहरकी में सनती इदारनि जी नाजाइज़िन ख़िलाफ़ नौजवाननि पारां डिग्रियुनि खे अलामती बाह ॾेई एहतजाज। मुज़ाहिरीन मीर बहादुर लोलाई, कामरान जुमानी, मुमताज़ फारूकी, जावेद कलोड़ो, मुराद चांग, अली बख्श पहार ऐं ॿियनि अलायंस शुगर मिल डहरकी जे गेट अॻियां सख़्तु नारेबाज़ी कई। संदन चवणु हो त घोटकी ज़िले में केतिरियूं ई मल्टीनेशनल कंपनियूं हुजण बावजूदि घोटकी ज़िले जा माण्हू बेरोज़गारी सबब बुखूं काटण ते मजबूर ऐं नौकरियुनि लाइ दरबदर आहिनि। इंतज़ामिया नोटिस वठे त जीअं मक़ामी नौजवाननि खे हक़ मिली सघनि। सिंध बलोचिस्तान मां गुम थियल माण्हुनि जी आज़ादी लाइ सिंध सभा जो कराची प्रेस क्लब खां रावलपिंडी लाइ निकितल पंधु लॉन्ग मार्च इनाम सिंधी जी अॻवानी में 4 ॾींहनि बाद घारो पहुतो। प्रेस क्लब वारो इनाम सिंधी, आसी रज़ाक, मुख़्तियार बेगम, शाज़िया चांडियो, हानी बलोच, अली रज़ा भट्टी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध मां जबरी गुमशुदगियूं मुल्क जे आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ आहिनि। सिंध सूबे खे यतीम सम्झो पियो वञे, जिते सूबे जी पुलिस जो IG खंभिजी वञे ऐं उन सां बि इंसाफ़ न थिए त इन हालत में असीं ख़ामोश वेही पंहिंजनि जा लाश वसूल न कंदासीं।
गाज़ी अहमद में फ्रांसीसी सदर पारां हुजूर नबी अलैहिस्सलाम जन जी शान में गुस्ताखी करण खिलाफ़ मज़दूर इतिहाद जे सॾ ते सियासी समाजी ऐं मज़हबी धुरिन पारां सिकंदर ख़ासख़ैली ऐं मौला बख्श ख़ासख़ैली जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई ऐं फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई, जॾहिं त फ्रांसीसी सदर जे पुतले खे पिणु बाहि ॾेई साड़ियो वियो। पसंद जी शादी कंदड़ कोट डीजी वासी साइमा गोपांग ऐं नौजवान ग़ुलाम हैदर तहफ़्फ़ुज़ लाइ पंहिंजे वकील शौकत अली मार्फत सिंध हाई कोर्ट सखर बेंच में पेटिशन दाख़िल करण बाद अदालती अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे साइमा गोपांग जो चवणो हो त पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी ग़ुलाम हैदर सां सादिक़ाबाद जी अदालत में पसंद जी शादी कई आहे, जंहिं बाद अमर मुस्मात कूंज कोट डीजी थाणे ते कूड़ो अगवा जो केस दाख़िल करायो आहे, जेको ख़त्म कयो वञे। पटियारी जे ॻोठ साहिब समूह जी समूह बिरादरी पारां उमरकोट में मारिजी वियल शौकत अली समूह जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मोहम्मद ख़ान समूह, शोएब समूह, अबू सुफ़ियान समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते समा वेलफेयर एसोसिएशन जे अॻवाननि चयो त सिंध जे हर ज़िले में उमरकोट में बेगुनाह शहीद थींदड़ शौकत समूह जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुरअमन रैलियूं कढियूं पयूं वञनि। चीफ जस्टिस साइजी सिंध ऐं वॾे वज़ीर खे अपील आहे त शहीद जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। शिकारपुर में डीएचओ ऑफिस के स्टोर कीपर पारां सरकारी दवाऊं विकिरो करण जो सरकारी फरियाद ते केस दाख़िल, अदालत में पेश, 2 ॾींहनि लाइ रिमांड ते पुलिस हवाले। स्टोर कीपर मक़सूद शेख लखें रुपयनि जूं सरकारी दवाऊं विकिरे लाइ खणी वञी रहियो हो त सिविल अस्पताल पुलिस चौकी इंचार्ज कुर्बान नारई खेसि गिरफ़्तार कयो हो। एसएसपी ठटो डॉक्टर इमरान पारां रोटरी क्लब ऐं ईसा लैब जे साकार सां मखली अस्पताल में पुलिस एहलकारनि में बीमारनि जो पतो लॻाइण लाइ 6 ॾींहनि लाइ तशख़ीसी कैंप लॻाई वई आहे। कैंप जो इफ़्तिताह फरहान ईसा कयो। संदसि चवणो हो त एसएसपी ठटो डॉक्टर इमरान हिकु इंसान दोस्त शख़्स आहे। संदसि हुकुम ते ज़िले ठटे जे समूरनि पुलिस एहलकारनि जूं समूरियूं टेस्टूं मुफ़्त में कंदासीं। एसएसपी ठटो डॉक्टर इमरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जवाननि जो सेहतमंद ऐं चाको चौबंद हुजणु तमामु ज़रूरी आहे, जंहिं लाइ संदनि जी तशख़ीस कराई पई वञे। सांगड़ में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां खिपरो लॻ खाही थाणे जी हद ॻोठ दुर मोहम्मद शर में सरदार करीम बख्श शर तरफ़ां जिरगो करे कारोकारी जे इल्ज़ाम हेठि फ़हमीदा शर ऐं गुलशाना शर खे क़तल करण ऐं कश्मीर में मासूम न्याणी ऐं संदसि अमर सां ज़्यादती वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ऐं कश्मीर में मासूम न्याणी अलीशा सां थियल वहशाणे वाक़े ख़िलाफ़ सखर जी सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि पारां अलीशा खे इंसाफ़ ॾियारण लाइ सखर प्रेस क्लब ॿाहिरां हाफ़िज़ महबूब साथो, मुशर्रफ महमूद कादरी, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर सलीम साथो, सैफ़मा चैप्टर सखर जे सदर सलाहुद्दीन कुरैशी, सखर फोटो जर्नलिस्ट जे सदर बख्श अली फुलपोटो, सीनियर सहाफ़ी ख़ालिद बांभण, जलालुद्दीन भयो, शौकत राही, दीदार उनड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में कैंप लॻाए वहशी जाबदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं खेनि फौरी सज़ा ॾियण जी घुर कई वई। ठुल में कश्मीर जी मासूम अलीशा वाक़े ख़िलाफ़ ठुल प्रेस क्लब अॻियां नौजवान फोरम ऐं सिविल सोसाइटी पारां अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी, रोयत खोसो, अकबर बुर्रो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। बाहू खोसो में कश्मीर जी मासूम नींगरी अलीशा मुग़ल खे इंसाफ़ ॾियारण लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। रैली क़ौमी अवामी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, सुजाग ॿार तहरीक जे अॻवाननि ऐं शहरिन सागर अली हसन, मंठार गुंजो ऐं बासित बलोच जी अॻवानी में कढी वई। बटाणी में भी मासूम अलीशा सां ज़्यादती कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां मोहम्मद अली छिजण, अब्दुल जब्बार छिजण, मज़हर चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे वहशी जवाबदारनि खे सख़्त सज़ाऊं ॾियण जी घुर कई वई आहे। जूं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।